अस्सलामु अलैकुम। हाफिज़ अब्दुल रज़ाक समा इमाम ख़तीब जामा मस्जिद गामतुगा। मैसेज करे जो ख़ास मक़सद ही है जे पांजो हेडो वडो समाज जो रहियो जंहिंजी वस्ती गणतरी लगभग 1 लख पण ॿार आहे अने बन्नी पश्चिम जे अंदर अन्य एड़ो थी उन जे वॾा नंढा समाज रहन था। इन्ही मिड़ी ला करे ही मैसेज करे में अचे तो ॾुख न ॻाल्हि जो है जे पां हेॾा वॾा समाज आहियूं, हेॾा वॾा पां विस्तार आहियूं, तंहिंजे बावजूद हर ॻाल्हि में पां पुठियां आहियूं। तालीम तरबियत में पां पुठियां, खेल कूद जे मैदान में पां पुठियां, हेल्थ मेडिकल लाइन में पां पुठियां, ब्लड डोनेट करे जी ॻाल्हि वे तंहिं पण पां पुठियां, त पां पुठियां कुरेला करे आहियूं। रेबारी समाज जो आंखे उदाहरण ॾियां जे रेबारी समाज पां वारे जीअं जेकड़ो मालदारी समाज है पण मिनी छापे में थोड़ो को टाइम पहले आई लेख वाचा ना जे 45 करोड़ जी यूनिवर्सिटी बनाए रही त तालीम मथे पहलो पांजो मुंदो ये जे तालीम मथे वधारे जोर लगायो, तालीम ला करे मेहनत कयो। जो माण्हू तालीम ला करे मेहनत कई था उन्हीं जो ताउन अने मदद कयो। क्योंकि तालीम के बारे में पामणी सो है जे शिक्षा शेरनी का दूध है जो पिएगा दाड़ेगा। अदमानी क्यों पण पिंड जी बार बच्चे के भणायो अने पढ़ायो अने पां चऊं था जे हिकिड़ो माण्हू पढ़ी वियो कि बणी वियो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो त न्यारे लायो मास्तर इस्माल जो आं साम्हूं उदाहरण ॾियां जे मास्तर हिकिड़ो ज माण्हू हो तालीम याफ़्ता जर थियो त सॼे पछम जी दिशा खे बदिलाए छॾे। एतिरे लाइ करे तालीम याफ़्ता बनो। जर पां तालीम वारा थींदासीं त जहिड़ी क़ौम में पंहिंजो नालो अचींदो, तालीम वारा थींदासीं तहिड़ा पंहिंजे ॻोठे जो, राज्य जो, मुल्क जो, पंहिंजे वतन जो नालो रोशन थींदो। पंहिंजो ॿियो जेको मुंदो आहे पंहिंजो हेॾो वॾो विस्तार आहे, इन में जर को पण ग़रीब अथवा अमीर जर ब्लड जी जंहिंखे ज़रूरत पए थी, ब्लड ला करे, लोहीअ ला करे पां हैरान थियूं था, भुज में धक्का खयूं था, हुन ट्रस्ट में वञूं, हुन संस्था में वञूं, हुते पुछा करणी, ले दे कर। मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे जे पांखे छेले वेले रुगो धक्का बचनि था, ब्लड मिले नथो। एतिरे लाइ करे पंहिंजो हेॾो वॾो समाज आहे त पंहिंजी हिकिड़ी ब्लड बैंक हुअणी खपे। पां पिंड ब्लड बेरो करे सघूं, जंहिंखे जहिड़ ज़रूरत वे तरह हुनखे ब्लड ॾेई सघूं। एतिरे लाइ करे मिणी बांइ सां इहो गुज़ारिश करे में अचे थी बनी पछम वारे से जे ब्लड बैंक बनायूं। ब्लड जी पांखे सख़्त ज़रूरत है, इन लाइ करे मड़े ध्यानु ॾियो, कोशिशि कयो त पां पंहिंजे इन कम में कामयाबु थी सघूं। इन जे बाद हिकिड़ो कमु ई आहे, हिकिड़ी गुज़ारिश सां में इहे पण कंदोसि जे पंहिंजे भुज जे अंदरि शिफ़ा हॉस्पिटल बनी रही है, जंहिंमें पंहिंजे हिंदू मुसलमान भेण भाए मिणी दान ॾिनो। इन लाइ करे ताउन कयूं, मदद कयूं, उन मिणी जा पां आभारी आहियूं, उन मिणी जो वेलकम कयूं था जंहिं इन हॉस्पिटल जो ताउन अने मदद कई है। अने जंहिं ना ई कई उन मिणी से गुज़ारिश कयूं था जिन इन शिफ़ा हॉस्पिटल ला करे भरपूर मदद अने ताउन कयो, साथ सरकार ॾियो। इन हॉस्पिटल जो अंदाजित ख़र्च 40 करोड़ है, त पां मदद कयूं। पंहिंजी मदद से इंशाअल्लाह ये पाया तकमील सुधी पुजंदी। अल्लाह निगहबान है।